नाज़रीन, हैदराबाद में प्राइवेट CEO जी मुक़ररी ख़िलाफ़ हेस्को जे मुलाज़िमनि पारां एहतजाजी कैंप क़ाइम कई वई आहे। तफ़सील ॾिसूं था सलीम मल्हा जी हिन रिपोर्ट में। हेस्को में खानगी CEO मुक़रर करण ख़िलाफ़ मुलाज़िम सरापा एहतजाज आहिनि। 3 ॾींहनि खां जारी हिन एहतजाज में हेस्को जा सवें मुलाज़िम शरीक आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त उन्हनि खे कंहिं बि सूरत में प्राइवेट CEO क़बूल न आहे। हेस्को हेडक्वार्टर में एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त जेसिताईं उन्हनि जो मुतालबो तस्लीम न कयो वेंदो तेसिताईं संदन एहतजाज जारी रहंदो। अॻवाननि जो चवणु आहे त हेस्को में खानगी CEO मुक़रर करणु उनखे खानगाइण ॾांहुं पहिरियों क़दम आहे, जंहिंखे हू कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। असांजो अॼु जेको एहतजाज आहे कल्ह खां वठी प्राइवेट CEO जेको रखियो वियो आहे, असां इन जे एहतजाज लाइ जेसीं ताईं इन जो ऑर्डर कैंसिल न थींदो जेसीं ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। अॼु पूरी हेस्को जा मुलाज़िम हिते गॾु आहिनि। कल्ह असां हैदराबाद जा मुलाज़िम गॾु हुआसीं। हेस्को पूरी अॼु हिते इकट्ठे आहे। सुभाणे अगरि ऑर्डरनि जो कैंसिल पूरी सेप्को हेस्को पूरे पाकिस्तान जी बिजली बंदि कंदासीं ऐं पूरे पाकिस्तान में टूल टालो हड़ताल कंदा इंशाअल्लाह। असांजी जदोजहद जारी आहे। प्राइवेट CEO न खपे असांखे। असां ॻाल्हि ॿोल ते यकीन रखूं था। अगरि ॻाल्हि ॿोल कई वेंदी त ॻाल्हि ॿोल कंदासीं। मजीद नहीं बढ़ाते तो हमारी परेशानियां होंगी और इंशाअल्लाह असां कोशिश करेंगे उन्हें रोकींदासीं। आज तीसरा रोज़ है हमारे एहतजाज को। हमें किसी प्राइवेट CEO से कोई ख़ास दुश्मनी नहीं है, बल्कि असल बात ये का कि ये इदारा जो है हम समझते हैं कि बहुत तजर्बाकार लोग चला सकते हैं। प्राइवेट CEO जब रखा तो सबसे पहले तो हमें ये खदशा है कि ये इदारा प्राइवेटाइज करने का पहला कदम है। लिहाजा इसलिए हमने सरापा एहतजाज है कि इस इदारे के लिए हमारे सैकड़ों लाइनमैनों ने अपनी ज़िंदगियां कुर्बान की है। हमारे सैकड़ों लाइनमैनों ने माजूर हो गए जिनके आज हाथ पैर नहीं है, जिसके लिए हमने इतनी कुर्बानियाँ दी और कौम और मुल्क की तरक्की के लिए हमने अपना किरदार निभाया। आज उसको प्राइवेट क्यों किया जा रहा है? हक़नि जे लाइ गॾु थिया आहियूं सभु मज़दूर ऐं ऑफिसर। हीअ असांजो हिकिड़ो कानूनी हक़ आहे जेके हासिल करण लाइ असीं हिते आया आहियूं। छो जो असांजो इहो ख़्यालु आहे त हीअ जेका निजकारी आहे इहा मुल्क जे ख़िलाफ़ गद्दारी आहे। हीअ असांजे इंजीनियरनि जो ऑफिसरनि जे असांजी हक़नि जी पामाली आहे ऐं असीं हिन खे हरगिज़ जेको आहे उहो पाए तकमील ताईं पहुचणु न ॾींदासीं। छो जो ही इदारनि जी तबाही करे रहिया आहिनि ऐं हर वक़्तु असीं जेको आहे पंहिंजे इदारनि खे गिनी पिग वागनि उन जे मथां तजुर्बा करणु न ॾींदासीं सरकार खे। जेके टी 20 साल 40 साल खां हिते सर्व करे रहिया आहिनि। असांजा चीफ इंजीनियर GMs जेके डिज़र्विंग आहिनि, जिनखे पावर सेक्टर जो एक्सपीरियंस आहे, उन्हनि सां ज़्यादती आहे ऐं इहो हिकिड़ो ट्रेंड सेट थी वेंदो हलियो। जेके असांजा इंजीनियर आहिनि जिन्हनि पंहिंजूं ज़िंदगियूं हिते लॻाए छॾियूं आहिनि, 20-25 30 साल जी सर्विस थिए, उन्हनि सां ज़्यादती आहे ऐं असां इहा ज़्यादती कोन थियणु ॾींदासीं। इन सां असांजो सर्विस स्ट्रक्चर ऐं टोटल जेको असांजो सीनियरिटी जो जेको स्ट्रक्चर आहे जे हिसाब सां असांजा प्रमोशन थियनि था उहो सॼो डिस्टर्ब थींदो ऐं उन करे जेको सो असां इन शइ जी सख़्तु मुखालफ़त कंदासीं। साईं जन जे सवाल जे जवाब में चऊं अगरि प्राइवेट CEO आयो त वापडा जी सॼी बिजली बंदि कई वेंदी ऐं टोटल कमु जेतिरा ॾींहं ताईं असांजो पंहिंजो वापसि CEO पुराणो न ईंदो ते ताईं सॼो कमु वापडा जो बंदि रहंदो ऐं जेतिरा बि मुलाज़िम आहिनि उहे हिते एहतजाज ते वेठा हूंदा ऐं हिन एहतजाज में GSC जा तमामु 400-500 मुलाज़िम शामिल आहिनि हिते ऐं असीं अब्दुल लतीफ़ निज़ामानी साहिब खे यकीन था ॾियारियूं त जेसि ताईं प्राइवेट CEO वापसि न थींदो तेसि ताईं एहतजाज जारी रहंदो। असीं जेके बि सिंध जा ड्रेम आहिनि, दरवट डैम आहे, हब डैम आहे ऐं जेके वाटर विंग जूं सप्लाई लाइनूं आहिनि फौरन बंदि करे छॾींदासीं ऐं प्राइवेट CEO को न वेठण ॾींदासीं। छो जे करे असांजो मुस्तक़बिल आहे हिन डिपार्टमेंट सां। असीं अब्दुल लतीफ़ निज़ामानी जा जियाला आहियूं, छो जो हाइड्रो जा मेंबर आहियूं। हमेशह असांखे बोनस ॿिए मरादूं साईं निज़ामानी साहिब वठी ॾियणो आहिनि। इंशाअल्लाह ताला जेसि ताईं साईं जो हुकुम थींदो ओसि ताईं असीं वेठा हूंदासीं। भले हिते असांखे 10 ॾींहं लॻी वञनि, 20 ॾींहं लॻी वञनि त असीं वेंदासीं। कैमरामैन एजाज़ कोशो सां गॾु सलीम मल्हा, मेहरान TV न्यूज़, हैदराबाद।